चोरियूं ऐं नाजाइज़ धर्म जूं पहिरियां ॿ टे ॾींहं में असांजे ॻोठ मां पाॾो काहे विया जेको असांजे ॻोठ वारनि क़ुर शरीफ़ घुमायो उन जो वापसि थियो आहे। उन खां पोइ वरी असांजे ॻोठ में छित पटे आहे, कमिरो ठहियलु हो सरकारी जंहिं छित पटे आहे। सो असां पुलिस ॾे वियासीं, उन्हनि जो NC दाख़िल करायो। असां उन SP ऑफिस वियासीं, उन्हनि जो रिपोर्टूं आहिनि, उन नोट हणी ॾिनो आहे। असां थाणनि ते वञूं था पर पुलिस कुझु बि नथी करे। उन खां पोइ असांजे ॻोठ ख़ुदा बसियाल में 100 जो ट्रांसफार्म लही वियो, जंहिं जा असां पहिरां खणी असां ठारूशा आयासीं दुकान ते, उन जो असां SHO ॾे वियासीं, उन कुझु बि न कयो, जॾहिं असांखे उहो अवाब न मिलियो आहे। उन खां पोइ वरी कल्ह 23 तारीख़ राति ते असांजे ॻोठ ख़ुदा बसियाल जे ॿाहिरियां मोटरसाइकिल फुर थी वई, जंहिंजो को बि तदारक नथो थिए। असां SP खे अपील था कयूं, असां IG सिंध खे अपील था कयूं, ऐं असां पुलिस कुझु बि नथी करे। एॾो हारी असां रोज़ बेवाजिबियूं नाजाइज़ूं ख़ुदा बसियाल सां कनि। अस्पताल आहे ख़ुदा बसियाल में, उन जे मथां प्लेटूं उहे लही वियूं आहिनि, उन लाइ कुझु बि न आहे। पुलिस को बि इंसाफ़ करण लाइ तयारु न आहे। का NC दाख़िल कयूं था, फार्मेलिटियूं पूरी करे पियो आहे। असांजे हथ जो थाणो ठारूशा आहे, जंहिं ते असां SHO ॾे 50 दफ़ा विया आहियूं। त बराए महिरबानी असांखे जांच कई वञे, असांजा माण्हू ॿधा वञनि, इलाइक़े जा जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे ॿधो वञे ऐं असांजी शयूं वापसि कयूं, रिकवरी करे ॾिनी वञे असांखे। पर ॿुधण लाइ केरु बि तयारु न आहे। असां कंहिंखे दां ॾियूं, कंहिं ॾे वञूं, कंहिंखे चऊं असां।